सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, सलातु वस्सलामु अलैका या रहमतुल लिल आलमीन। इमामुल आरिफीन हज़रत पीर साईं रोज़े रहमतुल्लाह अलैहि मलफूज़ा शरीफ़ में हिकिड़ो नक़ुल आहे त हिकु ॾींहुं पाण करीमन नक़ुल इरशाद फरमायो त हिकु शख़्स अदन नाले नार जी गादी ते वेही पोख खे पाणी पीआरे पियो। इतफ़ाक़न हिंदू सोनारनि जी ॼञ उन वण जे हेठां मंझंदि जो अची लथी जिथे खूह हो। जिते खाई पी वांदा थिया तॾहिं सभिनी निंड करण लॻा, पर कुंवार ऐं अदन जूं अखियूं चार थी पयूं, यानी ॿिन्ही तरफ़नि खां मोहबत पैदा थी वई। जॾहिं ॿिनि पैरनि जो ॼञ रवानी थी तॾहिं इश्क जे कुठल खे बेक़रारी थी पई ऐं ला यमूत वला यहया जे आलम में अची वियो ऐं ज़मीन ते बीह पोयां ॾिसंदो रहियो। जॾहिं ॾिसण खां परे थी विया तॾहिं खूह वारे वण ते चढ़ी आहिस्ते आहिस्ते मथे थींदे ॾिसंदो वियो। जॾहिं ॼञ अखियुनि खां ग़ाइब थी वई तॾहिं महबूब जे मुशाहिदे खां बेख़ूद थी हिकु टपो ॾिनई ऐं फ़ौत थी वियो। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। वरी जॾहिं सोनारा कुंवार सां गॾिजी पंहिंजे अज़ीज़नि सां मिलण आया तॾहिं बि साॻी जाइ ते मंज़िल कयऊं ऐं कुंवार उन नार जी गादी ते इश्क जी कुठल बजाए हिकु ज़ाल खे वेठल ॾिठो। जॾहिं सभु सुम्ही पिया तॾहिं उन ज़ाल खां पुछियईं त हिन नार ते जेको अॻे मर्द वेठल उहो काॾे वियो। ज़ाल उनखे सॼो किसो सरबस्तो करे ॿुधायो। मोहबत जे कुठल कुंवार खे इश्तियाक़ तमामु घणो थी वियो ऐं चयईं त उनजी क़बर किथे आहे। ज़ाल आङुर जे इशारे सां क़बर ॾेखारी। कुंवार उन मिटी जे ढेर ते वञी पाण छॾियो ऐं पंहिंजो साहु पंहिंजे महबूब जे हवाले करे छॾियो। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। थोरी देरि खां पोइ जॾहिं सोनारा उथिया तॾहिं ॾिठऊं त कुंवार मौजूदु न आहे। ॻोल्हे ॻोल्हे थका हथ न आई। आख़िर उन ज़ाल खां पुछियाऊं। ज़ाल सॼी हक़ीक़त बयानु करे शहीद इश्क जी क़बर जो ॾसु ॾिनो। सोनारा पेर खणी वञी क़बर ते बीठा। ॾिठऊं त हिते कुझु बि न आहे। नेठि क़बर खे खोटिरियऊं। जॾहिं कुझु खोलियऊं तॾहिं कुंवार जी खुंबी पोती नज़र आई। बाक़ी कुंवार वञी पंहिंजे महबूब खे मिली ऐं हिननि खे नज़र न आई ऐं फ़क़ति हिकु अदन सुतल नज़र आयो। हीउ सभु यकरंगी इश्क मजाज़ी जी आहे जेको ॿिनि खे हिकु करे थो, पर हक़ीक़ी इश्क जो असरु कलम ऐं ज़ुबान खां बयानु थींदो। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह। इमामुल आरिफीन सय्यद सालिकीन हज़रत पीर साईं रोज़े धनी रहमतुल्लाह अलैहि जंहिंजी मलफूज़ा शरीफ़ में हिकिड़ो नक़ुल आहे। साले फ़क़ीर अबरो नक़ुल करे थो त हिकु ॾींहुं हज़रत पीर साईं क़ुदुस रहमतुल्लाह जन इरशाद फरमायो त हिकु शख़्स बादशाह जी महफ़िल वटां लंघियो। ओचितो संदसि नज़र माड़ी जी दरीची मां शहज़ादी ते पइजी वई ऐं उनजी सूंहं सोभियां ते मस्तु थी वियो ऐं हर रोज़ दरीचे जी भरिसां बीही दीदार कंदो हो। अहिड़ी तरह कई साल गुज़ारियईं। आख़िरकार बादशाह पंहिंजी शहज़ादी परणाए छॾी। जॾहिं खेसि माल सामान बानियूं बाना ॾिना थी विया तॾहिं हीअ बि बाननि जी सिफ़ में अची बीह रहियो। उनखे बि उनजे हवाले कयऊं। जीअं त सभई बाना हुजती ऐं घरेलू हुआ तंहिं करे सभई कम में मशगूल थी विया ऐं हिनखे बि ख़िदमत ते मुक़ररु कयऊं। उन नमूने सां घणो वक़्तु ज़िंदगी बसर कयईं। हिकु ॾींहुं शहर जी काज़ी वटि वियो ऐं चयईं त आउं जॾहिं मरां तॾहिं तूं मूंखे ख़ुदा करणु गुसुल ॾेई कफ़न दफ़न जो बंदोबस्तु कजांइ ऐं मुंहिंजे सीने में हिकु बेबहा मोती आहे। इहो तो मुंहिंजो सीनो फाड़े कढी पंहिंजे कम में आणजांइ। काज़ी उन खां पोइ उनजे मौत जो मुंतज़र रहियो। हिकु ॾींहुं ॿुधायईं त इहो बानो फ़ौत थी वियो आहे। पोइ अची उनखे गुसुल ॾिनई ऐं उनजे सीने मां चाकू सां चाक ॾेई क़ीमती मोती कढी सोई धागे सां सिबी छॾियईं। इहो मोती पंहिंजी धीअ खे ॾेई चयईं त हीउ बेबाह मोती आहे, हिनखे हिफ़ाज़त में रखजांइ। हिकु राति इत्तफ़ाक़न उन शहर मां बाहि गुम थी वई। एतिरे क़दुर जो हिकु शोलो बि कंहिंजे घर में न रहियो। अगरि जा रुक खे पथर ते हयांउ थिए तॾहिं बि बाहि न थे निकिती। उन शहर जे बादशाह पढ़ो ॾियारियो त जंहिं वटि बाहि हुजे खणी अचे, पर बाहि किथां बि मिली न सघी। अधरात खां बाद शहज़ादी माड़ी जी दरीची मां ॿाहिरि नज़र कई त काज़ी जे घर में रोशनी नज़र आई। शहज़ादी इहा हक़ीक़त बादशाह खे ॿुधाई। बादशाह काज़ी खे घुराए फरमायो त काज़ी, अजब आहे जो तव्हां घर में बत्ती ॿारियूं वेठा आहियो ऐं शहर सॼो बाहि न हुजण जे करे बुखियो सुतो पियो आहे।
हालांकि असां पढ़ो भी ॾियारियो हो। काज़ी उन बेबा मौत जी सारी हक़ीक़त बादशाह खे पेश कई। बादशाह हुकुम कयो त वञ इहो मोती खणी अच। काज़ी वञी मोती खणी आयो। बादशाह मावनो करे उनखे हवेली में ॾिसण लाइ मोकिलियो। शहज़ादी उनखे ॾिसी याकूत हार में रखी ॻिचीअ में विधो त उहो बेबहा मोती ॻिचीअ में पवण शर्त सीने ते पाणी थी ॻरी जज़ब। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। इमामुल आरिफीन सय्यद सालिकीन हज़रत साईं रोज़ अदनी रहमतुल्लाह जन पंहिंजे मुनफ़रद में को नक़ल बयान फरमायो आहे। पाण फरमाइनि था त असांजो हिकु अज़ीज़ सैयद शाह नाले हिकु सोनारी औरत आशिक़ थी पियो। इहा औरत असांजे शहर साईंदी में रहंदड़ हुई। हिकॾहिं इहो सैयद साहिबु रोड़ी शहर लॻ हिकु झंग में दरिया जे कप ते चांक इस्तेमालु कयो थे। चांक हिकु गाह जो क़िस्म आहे जेको तमामु सुठो थींदो आहे। उन वक़्तु माशूका यादि आयसि ऐं दिलि में ख़्यालु कयईं त हीउ चांक मुंहिंजे महबूब खे नसीबु थिए त केॾो न सुठो। पोइ चांक जा कुझु बूटा पटे पंहिंजी लुंगी जे टुकड़े सां ॿधी अमानत तौरु दरिया में विधाई ऐं चयईं त हे मुंहिंजे महबूबा खे रसाए। अल्लाह ताला जे हुकुम सां इहा गाह जी मूड़ी दरिया जे किनारे सां सलामत शहर साईंदी जे भरिसां थी पहुती। उन वक़्तु शहर जूं ज़ालूं ऐं उहा सोनारी ज़ाल पाण में गॾिजी दरिया ते दिला भणायूं। जॾहिं उन मोड़ी ते नज़र पई उन वक़्तु हर हिकु ज़ाल चयो त इहा मुंहिंजी आहे। पोइ उन सोनारी ज़ाल फ़ैसिलो कयो त हर हिकु ज़ाल पंहिंजे दिले जो मुंहुं उन ॾांहुं करे झले जंहिंजे दिले में ख़ुदि ब ख़ुदि अची पवे पोइ उहा उन जी थिए। उन खां पोइ बाद में हर हिकु ज़ाल पंहिंजी दिले खे उन मोड़ी जे भरिसां आंदो पर मूड़ी फिरी वञे। आख़िर सोनारीअ दिलो वेझो कयो। दिले वेझे शर्त गाह जी मूड़ी ख़ुदि ब ख़ुदि उन दिले जे अंदरि अची पई। दिलो ॿाहिरि कढी ॾिसे त बंधण त सैयद शाह जी लुंगी जो टुकुर आहे। पोइ सम्झाईं त हीअ मूं ॾांहुं हिदियो मोकिलियो अथसि। पाण करीम हिन जा इरशाद फरमायो त जॾहिं मजाज़ी इश्क जो अहिड़ो असरु आहे त हक़ीक़ी हिन खां 1000 दर्जा वधीक बहितर आहे। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। मलफूज़ा शरीफ हज़रत इमामुल आरिफीन हज़रत पीर साईं रोज़ अदनी रहमतुल्लाह जन जी में हिकिड़ो नक़ल आहे त हिकिड़ो पाण फरमायाऊं त जॾहिं बीबी ज़ुलेखा हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे इश्क में घर जो सॼो माल सामान लुटे ज़ईफ़ ऐं ॿुढड़ी नाबीना थी पई तॾहिं हिकु ॾींहुं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम घोड़े तां लही ज़ुलेखा वटि वञी पुछाईं त ज़ुलेखा हाणे ॿुढड़ी ऐं ज़ईफ़ थी वई आहीं। बीबी ज़ुलेखा चयो त लकिड़ो मूंखे ॾे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम लकिड़ुनि जो हिकु तरफ़ पाण वटि झले ॿिए तरफ़ बीबी ज़ुलेखा खे ॾिनई त बीबी साहिबा लकिड़ुनि ते वात रखी हिकु आह कढी जंहिं करे लकिड़ो सड़ी वियो ऐं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम बेइख्तियार हथ मां लकिड़ो फिटो करे उन खां बाद चयईं त तुंहिंजो मक़सदु छा आहे। बीबी साहिबा चयईं त मुंहिंजो मक़सदु तूं ऐं तुंहिंजो विसाल आहे। पोइ हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम चयो त तूं अल्लाह तबारक व ताला खां जवानी जा ॾींहं घुर। अल्लाह ताला पंहिंजी महिरबानी सां उनखे नए सिर जवानी बख़्शी ऐं उन वक़्तु हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम उन ते आशिक़ थी पियो ऐं बीबी ज़ुलेखा माशूक़ा थी पई। पहिरें जी उबतड़ इश्क ताब में 1000 शोला रखे थो, अक़ुल पाणी में कपह जा 1000 बुड़ा रखे थो। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। इमामुल आरिफीन हज़रत पीर साईं रोज़ अदनी रहमतुल्लाह जन जी मलफूज़ा शरीफ में को नक़ल आहे त हिकिड़ो पाण नक़ल इरशाद फरमायूं त कंहिं वाटड़ो शख़्स जी वाट वेंदे हिकु सुहिणी औरत नज़र पइजी वई ऐं उनजी दिलि मजबूर थी पई जंहिं करे उन औरत जे पुठियां लॻी पियो। जॾहिं औरत ॾिठो त हीउ मुंहिंजे पोयां अचे थो तॾहिं हिन खां पुछाईं त मुंहिंजे पुठियां छो थो अची।
उन शख़्स चयो त तूं मुंहिंजी दिलि लुटे वरिती आहे, तंहिंजे पोयां बेअख्तियार अचां पियो। औरत अकुल वारी हुई, जंहिं मर्द जी अयारी खे खोलण लाइ चयो त जेकॾहिं मुंहिंजी भेण जो हुस्न ॾिसी जेका तुंहिंजे पोयां अचे थी, जंहिंजे अॻियां मुंहिंजी हैसियत अहिड़ी आहे जहिड़ी ज़रे जी सिज जे अॻियां, हूंद मां तोखां विसरी वञा, त हुन मर्द पोइ निहारियो। संदसि पुठिते निहारण शर्त औरत खेसि मुंहं ते थप्पड़ हणी चयो त ए कूड़ा मदई, तूं आशिक़नि जे टोले मां न आहीं, परे थी मुंहिंजे पोयां न अच, छो त जॾहिं मूं सां इश्क ॾेखारे पई त पोइ ते छा लाइ निहारे? इहा तुंहिंजी कूड़ी इश्क जी निशानी आहे। हिन खां पोइ मुंहिंजे पोयां हिकु कदम बि आहीं साह न हूंदे। मलफूज़ा शरीफ़ इन नक़ल खां जेका असांखे सम्झाइणी मिले थी पई, उन खां बाद में मलफूज़ा शरीफ़ में कुझु फ़ारसी बैत आयल आहिनि, तंहिंजी आउं सिंधी में माना कुझु जमायत सभु जेके ॿुधाइणु चाहियां थो त जानी जो इश्क आसान न आहे, ॼण पिंबड़नि सां जबल पटण ऐं काग़ज़ ॿेड़ी दरिया में कुन में नियणु आहे। इश्क जा सरदार फांसी खे मेराज सॾनि था, उनखे हर को संदड़ो शख़्स फांसी ते सो कीअं ईंदो। उबई आशिक़नि खे सूरी सॾु करे, जे नालो ॻंढ नींहं जो त खण पेर परे, ससुई धार धरे पुॼ पोइ परीतणो। यानी फांसी आशिक़नि खे सॾे पई, जेकॾहिं इश्क जो नालो वरितो त पोइ पेर परे न खण, मुंडी धड़ खां धार करे पोइ मोहबत जे